नाज़रीन, वतन या कफन, आज़ादी या मौत जो नारो हणंदड़ शहीद सूरे बादशाह जी अॼु 79वीं वरसी मल्हाई वई। सांगड़ में रूहल वा बरसा हुर नौजवान फोरम पारां मुख्य तकरीब मुनक़िद कई वई। वधीक तफ़सील सारंग वसाण जी रिपोर्ट में। इमाम इनकलाब शहीद सूर्य बादशाह जी योम शहादत के दिहाड़े के हवाले से मुख्य तकरीब ज़िले हेडक्वार्टर शहर सांगड़ में थी गुज़री। तकरीब के अगवाणन चीफ ऑर्गेनाइज़र काशिफ निज़ामानी, खलीफ़ो MPA वराम फ़कीर ख़ासकेली, खलीफ़ो कासिम फ़कीर महर ऐं ॿियनि ख़िताब कंदे शहीद सूर्य बादशाह जे इनकलाबी ज़िंदगी ते रोशनी विधी। हिननि चयो त वतन या कफन, आज़ादी या मौत जो नारो बुलंद कंदड़ सूर्य बादशाह ऐं संदसि हुरनि जो हिन मुल्क लाइ अणगणियूं कुर्बानियूं आहिनि। अंग्रेज़ साम्राज्य खे ललकारींदड़ शहीद सूर्य बादशाह एशिया खंड जो हीरो हो, जंहिं सबबि अॼु असां आज़ादी सां ज़िंदगी जी रहिया आहियूं। अॻवाणनि धरती TV न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त पूरे सिंध में योम शहादत मल्हायो पियो वञे। शहीद आज़म पीर सबक़तुल्लाह शाह सूर्य बादशाह जो सांगड़ में बि असां शिरकत कई। सूर्य बादशाह जी कुर्बानियुनि खे केरु फरामोश थो करे सघे। जेके हुर शहीद थिया उहे हीरोज़ आहिनि, उन्हनि खे तारीख़ में स्पेस मिलंदी ऐं मिले पई। तमामु वॾी कुर्बानी, हुरनि जी कुर्बानी फांसियुनि ते लोड़ाने में, ऐं हज़ारे माण्हू जेके जेलनि में इंडिया में क़ैद रहिया, उन्हनि खे पाकिस्तान क़ाइमु थियण खां पोइ उन्हनि जी उहा जेके फ्रीडम फाइटर आहे उन्हनि खे उहा अहमियत न मिली, उहा हैसियत न मिली। अॼु ही तकरीब उन शहीद जे शान में रखी वई आहे, सूर्य बादशाह जे शान में, जेको हिन देश लाइ, धरती जे लाइ पंहिंजे जान जो नज़रानो ॾिनो ऐं उनखे यादि रखण लाइ। सूर्य सरदार जी ज़िंदगी त आलम आशिकार वांगुरु बिल्कुलु आया आहे, छो त पाण बचपन खां ई हिकिड़ा मुजाहिद ऐं माना हिकिड़े हुरियत पसंदि उन्हनि जी सोच हूंदी हुई। पी साईं कोट धणी बादशाह पी सूर्य बादशाह लाइ फरमायो त असांजे वॾनि सभिनि अलाह खां पनाह घुरी, पर हिन साहिबज़ादे अलाह खां पनाह घुरी ई कोन्हे, ऐं चयो अथसि जेको वज़न ईंदो उहो खणंदुसि। ऐं दुनिया ॾिठो त पीसे सरदार उहो वज़न बि कयो। संदुनि बचपन 12 सालनि में ताजपोशी थी, पाण पघारो थिया, वरी पाण जेल विया, जेल खां पोइ अची पाण हज ते विया, हज खां पोइ पाण 10 महीननि जो हिकिड़ो इस्लाही सफ़र कयूं। इस्लाही सफ़र खां पोइ पाण गाज़ी भर्ती कयूं, वरी 41 में पाण गिरफ़्तार थिया ऐं 43 में संदुनि जामे शहादत नोश फरमायूं। शहीद सूर्य बादशाह जे शहादत जे दिहाड़े ते सवीं हुरनि हुकूमत वक़्त खां घुर कई त शहीद सूर्य बादशाह जी तारीख़ खे निसाब में शामिल कयो वञे ऐं आम मोकल जो ऐलान कयो वञे। कैमरामैन हाकम सोलंकीअ सां गॾु सारंग वसाण, धरती TV सांगड़।